अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो करीम बख्श पली आहे। मुंहिंजो पाकिस्तान सिंध बदीन साहिली पट्टी सां मुंहिंजो तालुक़ु आहे। असीं हिकु ज़मीन खेती ॿाड़ी करण वारा माण्हू आहियूं। ज़मीन करण वारा माण्हू आहियूं। असीं हिकु हारी जा पुट आहियूं ऐं असां हिकु ग़रीब घराणे सां तालुक़ु रखूं था। बदीन मालामाल आहे, पर बदीन कॾहिं ॿुॾंदो बि आहे, कॾहिं सुकंदो बि आहे। पूरी सिंध जा नौजवान जेके आहिनि से हींअर बेरोज़गार वेठा आहिनि। उन्हनि वटि को बि अहिड़ो रोज़ी लाइ ज़रियो न आहे। जेके बि ग़रीब दोस्त आहिनि, ग़रीब भाइर आहिनि, ग़रीब भेनरूं आहिनि, जेके बि आहिनि उहे फुटूं चूंडीनि था या कहिड़ो बि कारोबार कनि था, मज़ूरी कनि था, पोइ उन्हनि टच मोबाइल सभिनी वटि आहे। हिन दौर में अगरि जंहिं वटि टच मोबाइल आहे त उहो दोस्त जेको आहे उहो पंहिंजी वीडियो यूट्यूब ते चैनल ठाहे हिकिड़ो, उन यूट्यूब चैनल तां हर पंहिंजी एक्टिविटी जेका हू रोज़ाना करे थो, हू पंहिंजी रखंदो अचे। ईअं न चए मूं साल महिनत कई आहे हाणे आउं ज़ाया थियो, न, मुसलसल हुन ते महिनत कंदो रहे। मिसाल चांहि पीए पियो उहो ठाहे, फुटियुनि जी गुॾ करणु वियो उहो वीडियो ठाहे विया, ऐं फुटियुनि गुॾ पियो करियां। ऐं बदीन वञे पियो, रस्ते में बस में आहे, मोटरसाइकिल ते आहे, कहिड़ी बि शइ में आहे त हू वरी उहा वीडियो ठाहे उहा रखे त जीअं उहा वीडियो हलंदी, बिल्कुलु हलंदी चैनल। ॿियो को रोज़गार कोन्हे असां वटि यूट्यूब हिकिड़ो बहितरीनु ज़रियो आहे कमाई जो। उन ते सिर्फ़ु महिनत जी ज़रूरत आहे। उहा हर शइ खे महिनत ठाहे वीडियो ठाहे रखणी आहे, व्लॉग ठाहे हिकिड़ो 2 3 4 मिंट जो व्लॉग ठाहे, सिर्फ़ु पंहिंजी ज़बान खे हू इस्तेमालु करिणो आहे। इहो नौजवान दोस्तो भाइरो ऐं तव्हांखे सलाह सुठी थो ॾियां। आउं कोशिशि करे पिया, मूंखे अञा कामयाबी न आहे मिली। बहरहाल हिकिड़ो हिन हिसाब सां मूं इलाही महिनत कई आहे ऐं उमेदु आहे इनशा कामयाबी मिलंदी। तव्हां बि दोस्तो पंहिंजो नेट पैकेज ज़ाया न करियो, पंहिंजा पैकेज इहे मोबाइलूं इस्तेमालु करे इन जो हिकिड़ो फ़ाइदो वठो। तव्हां थोरी 30 सेकेंड जी 15 सेकेंड जी यूट्यूब ते शॉर्ट वीडियो तव्हां रखो। शॉर्ट वीडियो आहे सवाइ तव्हां लाइव 10 मिंट वियो, 5 मिंट तव्हां लाइव वियो। तव्हां इन शइ टच मोबाइल जो पैकेज जो हिकिड़ो सही इस्तेमालु करियो। जीअं तव्हां गुॾ पिया करियो ज़मीन में, उहा वीडियो तव्हां रखो। ऐं गुॾ पियो करियां, असीं बेरोज़गार आहियूं, असांजो रोज़गार ॿियो कोन्हे। जेके तव्हां बदीन खां वञो पिया शिराणी त उहा वीडियो रखो। तव्हां फुटियूं चूंडियो पिया उहा वीडियो रखो। तव्हां गुॾ पिया करियो, पाणी पिया ॾियो, तव्हां या पाणी खोलणु वञो पिया राति जो, तव्हां ऊंधा में उहा वीडियो रखो। ऐं अधु जो पाणी पियो वारियां। हिन टच मोबाइल जो सही इस्तेमालु करियो। बेरोज़गार आहियूं पाण, पंहिंजो ॿियो को बि सहारो कोन्हे। टिकटॉक आहे, यूट्यूब पर वधीक आहे। यूट्यूब हिकिड़ो सुठी शइ आहे, इन ते तव्हां इस्तेमालु करियो। ऐं ॿियो को बि सहारो कोन्हे। ईअं कोन्हे वाह हीउ वेस्ट टाइम पूरो कोन थींदो, हीउ कोन थींदो, सभु कुझु थी वेंदो। टाइम जे हिसाब सां, वक़्त जे हिसाब सां हर शइ पूरी थी वेंदी। यूट्यूब हिकिड़ो सुठो बेरोज़गारी ख़तमु करण लाइ हिकु सुठो ज़रियो आहे। इनखे तव्हां इस्तेमालु करियो। इनशा असीं बि इस्तेमालु कयूं पिया। असीं उन जे पोयां लॻा पिया आहियूं, घणो रुलियासीं, घणो फिरियासीं, भई हाणे को बि आसिरो कोन्हे। हिन महांगाई जे दौर में अगरि इहो पाण न कयोसीं, वाह हीअ वीडियो ठाहियां, हू माण्हू अलाए छा चवंदा। बाबा माण्हू भले पिया चवनि, तूं पंहिंजी रोज़गी ॾिस। माण्हू चवंदा तॾहिं त पंहिंजी रोज़ी वधंदी न। यार ऐं हीअं नथो करे सघां, बाबा हीअं करिणो पवंदो, हीअ रोज़ी आहे, रोज़ी करणी पवंदी। हिकिड़ो पहाको आहे त भंगी थी कमाइजे ऐं अमीर थी खाइजे। उहो अमीर ईअं थी खाइबो।